जेकबाबाद बाईपास वटि 4 हथियारबंदनि पारां अंसार मेहदी खे कार समेत अगवा करण जी कोशिश। गोलाटा बिरादरी जे माण्हुनि पहुची 2 ॼणनि खे पकड़े वरितो, 2 ॼणा फरार। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु जेकाबाद जी जेका सूरत हाल आहे उहा मुकमल जंहिंमें ख़राब थी वई आहे। ॾोहारी क़िस्म जा माण्हू जेके आहिनि उहे बेलगाम थी विया आहिनि। अॼु ॾींहुं ॾिठे जो जेको आहे त अंसार मेहदी खां जेका आहे कार समेत जेको आहे उनखे अगवा करण जी जेके आहिनि कोशिशि कनि पिया, जंहिंमें गोलाटा बिरादरीनि जा जेके माण्हू आहिनि उहे पहुची करे जेको आहे त 2 जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू उन्हनि खे जेको आहे पकड़े वरितो आहे। जेके ॿिया जेके फरार थियण में कामयाबु थिया आहिनि, जंहिंमें गोलाटा बिरादरीनि ऐं बाईपास वटि जेको आहे उन्हनि क़ौमी शराह ते टायरनि खे उन्हनि बायूं ॾेई करे रोड जेको आहे उन्हनि ब्लॉक कयो आहे। जॾहिं जेको आहे त तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उन्हनि जो चवणु हुयो त अगवा कंदड़ जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू हुआ उहे जेके आहिनि त 2 फरार थियण में कामयाबु थिया आहिनि। 2 खे जेको असां पकड़े पुलिस जे हवाले कयो आहे। जॾहिं पुलिस जो चवणु आहे त फ़रियादी जे चवण ते ई जेको आहे उन्हनि ॾोहारनि क़िस्म जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे केस दाख़िल जेको आहे कयो वेंदो। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।